मूंखे इजाज़त ॾियो कुझु ॾींहुं ॻोठूं थी अचां। हिन वक़्तु रुस्तम ख़ान बि ॿाहिरि वियल आहे ऐं अव्हां बि वञो पिया। जे मूसा ख़ान जे कुतनि हेॾो जो रुख़ कयो त उन्हनि खे मोह केरु ॾींदो? महमूद ऐं पीरल हिते छॾियूं पियो वञा। मूसा ख़ान वारनि जे लाइ इहे ॿ ई काफ़ी आहिनि। तूं उते घणा ॾींहं रहंदे? 2 ॾींहंनि में ई वापसि मोटी ईंदुसि। वञ भली, पर उते हाणे 3 ॾींहं न थिए जेसि ताईं मां हाकिम ख़ान खे राज़ी करे वठी अचां। 3 ॾींहं न थींदो त पोइ मां हिलाए थो निकिरण जी कर ऐं टाइम सां निकिर। हा, हितो निकिरण महिल थोरो ख़्यालु कजां। मूसा ख़ान जी हद में ख़तरो आहे। तोखे पके ते छॾे असां वापसि मोटींदासीं। तव्हां तकलीफ़ न कयो। न सुराब, असांखे का बि तकलीफ़ न ईंदी। मूसा ख़ान जे माण्हुनि लाइ मां पुॼण लाइक़ु आहियां। ज़िद छॾ, हाणे हलण जी कर। इहा तकलीफ़ असांखे कोन मारींदी। पके खां पोइ असां वापसि थींदासीं। नथा मुड़ो त हलो, मोटरसाइकिल बीठियूं आहिनि। हलो वारिस खान, तोखे कीअं सम्झायां? हाकिम ख़ान, तोखे कीअं सम्झायां? यार तूं मूंखे छा सम्झाईंदे? एॾी जल्दबाज़ी चङी नाहे। सोराब को खीर पियाक ॿार नाहे जो असां हुनखे अगवा करे उतां खणी ईंदासीं। पोइ छा हिते वेही पंहिंजा हथ ऐं तरियूं असां मटींदा रहूं? सोराब जे हिते अचण जो इंतज़ारु। सोराब जे अचण खां अॻु जेकॾहिं अदा वॾो हिते पहुची वियो त पोइ हिन चकर खणी न मिलजांसि। या असां शर्त रखंदासीं त पहिरियों तव्हां नौकिरियाणी सां मिलणु चाहियो था। इहो अदा मञीतो ई कोन। दिलावर ख़ान खे मञाइण मुंहिंजो कमु आहे, मुंहिंजो। न वारिस खान न, तूं अदा वॾे खे नथो मञाए सघे। इन ई करे मां तोखे चवां थो, अदा वॾे जे अचण खां अॻु सोराब खां नौकिरियाणी जो राज़ मञाइण असांजे लाइ तमामु लाज़मी आहे। ऐं मां हुन सां मिलणु चाहियां थो त आख़िर हुन जे मथां कहिड़ी वॾी मजबूरी जो हुन एॾो वॾो इल्ज़ाम मुंहिंजे मथां आयो। मूंखे नथो लॻे त सोराब एतिरो जल्दी असां अॻियां राज़ खोलींदो। हाकिम ख़ान जी आलो त गूंगा बि ॻोल्हींदा आहिनि। ऐं सोराब जी छा मजाल आहे जो मुंहिंजे आलो ज़ुबान बंदि रखे। पोइ ॾींहुं 2 इंतज़ारु कर। जीअं ई सोराब हिते पहुचंदो त हुनखे ॿधी तो हवाले कंदुसि। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। वाइदो आहे हाकिम ख़ान, वाइदो। है ही यार भी वयो कम खां हाणे मूंखे ॿाहिरि बि इंतज़ारु करणो पवंदो।
खान शायद कमाल खान वारन ॾिसी वरितो अॼु खां पोइ तोखे कॾहिं बि हिते नज़र न ईंदी। अरे अकबर यार जगह बाहर नजर ना आई ना तो हवेली में अंदर ही हलनो पवंदो। हाँ माई ॾाढी ख़तरनाक आहे। इन खां पहिरियां जो मुंहिंजा पोल ई पधरा थी वञनि जेको बि माल घर मां त अचे मेड़े सेड़े निकिरी वञा। जेकॾहिं न माईअ खे मुंहिंजी असलियत जी ख़बर पइजी वेंदी त असुलु खल ई पुठीअ तां लाहे छॾींदी। माई तोखे बि घणा फ़क़ीर ऐं मुर्शिद मिलिया हूंदा पर तोखे मूं जहिड़ो फ़क़ीर न मिलियो हूंदो। अॼु खां पोइ वरी ॿिए कंहिंखे बि मुर्शिद कान कंदीअ। मां पंहिंजे दोस्त फ़क़ीर जो पलांद कयूं थो वञा जंहिंखे तो घर में अंदरि 3 ॾींहं बंदि करे छॾियो हो। अलाह वाही माई वॾी अलाह वाही। यह परेशानी खत्म करण जे लाइ मुंहिंजी सलाह छो न थो वठे? केड़ी सलाह? इहो ई जेको थियो सो दरगुज़र करे छॾ। सोनीअ ऐं सोडे जी शादी कराए पंहिंजे मथे जो सूर ई ख़त्म कराए छॾ। सकीना मां सोनीअ जे निकाह जे करे परेशान न आहियां। हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ, मां जंहिं तरफ़ बि इशारो कंदुसि उहो सोनीअ सां निकाह करण लाइ तयारु थी वेंदो। पर मां चाहियां थो त सोनीअ सां निकाह करे त सिर्फ़ ऐं सिर्फ़ हाकिम। लाज़मी न आहे त हाकिम ई सोनीअ सां शादी करे। जॾहिं गुनाह हाकिम कयो आहे त उनजो अज़ालो ॿियो छो करे? जॾहिं हाकिम सोनीअ सां शादी करण ई नथो चाहे त पोइ उनजे मथां ज़ोर छो था रखो? मां ॾिसां पियो त अॼुकल्ह मूंखां वधीक तूं परेशान आहीं। ॻाल्हि कहिड़ी आहे? न न मां परेशान न आहियां। जेकॾहिं तूं परेशान न आहीं त हिन ॻाल्हि खे छॾ। मां ॼाणा मुंहिंजो कमु ॼाणे। कन खोले ॿुधी छॾियो।
जेकॾहिं सोराब जी ॻाल्हि ॿाहिरि निकिती या कंहिंखे हुन जे बारे में ख़बर पई त हुनजी मां खल लाहे छॾींदुसि हुनजी। हितो जेकॾहिं ॻाल्हि ॿाहिरि निकिती इहो कमु हकीम ई करे सघे थो। बादशाह तूं मूं मथां अचई शक थो करे। मूंखे तो ते शक न पर पूरी पक आहे। नमक वारस खान जो खाईंदो सच्चाई दिलावर खान सां कंदो आहे। हकीम मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं इहा ॻाल्हि दिलावर खान खे ख़बर पई त तुंहिंजे सीने में गोली मां हलाईंदुसि। मां फकीर का थिया फकीर ये सब का मैंने मुझे फकीर जाए फकीर तो बिस्तरे ते आहे ही कोन। ओ पक सायो फकीर डारो ॾेई वियो। जल्दी कर अदा जल्दी कर पोयो वञेस मता वाट ते हुजे। अदी फकीर अलाए केड़ा वण वसाया हूंदा किथे किथे मां वञी रुलंदुसि किथे किथे मां वञी रुलंदुसि। खुदा जी मार पैसे फुरण जे लाइ बि असांजो घर हथ आयो हुस। अन्या ब चार ॿिया बि वठी अच। मूं त पहिरियों ई चयो पर अम्मा मने किथे पई। जे अदी कंहिंजे सलाह सवाब ते हले त बस हाणे बस सभु मोटे लाइ सियाणा थी विया आहियो। हा मां असां सभिनी खां सियाणी तूं आई बाक़ी असां त आहियूं ई चरिया। अधे ला सोन ठाराए टको टको करे उहो बि ॾारो ॾेई हलियो वियो निभागो इहो। राजे सर ॾे ख़ैर हुजे मां अञा जीअरी वेठी आहियां। इहो फ़कीर वेंदो काॾे? जे इहो फ़कीर मरी बि वियो न त इन फ़कीर जी क़बर खोटरे बि पंहिंजा पैसा वसूल कंदीसांस ज़ेवर कढी ईंदीसांस। हे छा थो सम्झे पियो त मां खैरां जे धीअ ॾाज जा ज़ेवर खणी हलंदुसि। अदी तूं भली ज़मीन आसमान हिकु करे छॾ पर इहो फ़कीर तोखे हथ न ईंदो। इहो फ़कीर तोखे हथ न ईंदो। वींदो काॾे अदा काॾे वींदो? इहो इते ई पियो रुलंदो हूंदो। ॿ टे ॾींहं रुगो सब्र करे त मथां हली बीहंदासीं। इएं खंभे खणी ईंदीसांस जेसीं ताईं सामान मां सॼो व्याज सूदो न वसूल कयोमांसि न हथ न कढंदीसांस। कहरां जे सर ॾे ख़ैर हुजे हे ईअं मज़ाक करे हलंदो जो मिड़ई ॻाल्हि आहे। सोराब जेकॾहिं तूं पंहिंजो ख़ैर घुरी थो ॿुधाए तो छोरी खे किथे लिकायो आहे? सोराब न पाण खे तकलीफ़ में विझ न असांखे। असांजी तोसां का बि दुश्मनी न आहे। जेकॾहिं तूं छोरी जो ॾस ॾीं थो त असां तोखे आज़ाद करे छॾींदासीं। वारिस खान मूंखे मारे छॾ। हाणे मूंखे मारे छॾ। इहा बि तुंहिंजी दिलि जी उमेदुनि मां पूरी थो कयां। न हाकिम खान न। जेकॾहिं सोराब असांखे चोरी जो ॾस ॾिए थो त पोइ सोराब सां कहिड़ी दुश्मनी? धोखे साम्हूं मथां वार कयो अथई ऐं अञा चई थो त कहिड़ी दुश्मनी? असां ॿिन्ही मां हाणे हिकु बची सघंदो या तूं या मां। ज़िद छॾ सोराब ज़िद छॾ ऐं इज़त सां असांखे छोरी जो ॾस ॾे त तूं हुनखे किथे लिकायो आहे? वारिस खान छा मूंखे एतिरो कमज़ोर सम्झो अथई जो मुंहिंजे सीने ते बंदूक रखंदे ऐं मां तोखे सभु कुझु ॿुधाए छॾींदुसि? हा सोराब हा तोखे सभु कुझु ॿुधाइणो पवंदो। न तूं पाण तकलीफ़ में अच न असांखे ई तकलीफ़ ॾे। तव्हांखे जेको कुझु करणो हो करे गुज़रियो। हाणे मुंहिंजो वारो आहे मुंहिंजो। धमकी न ॾे सोराब ऐं सोच पंहिंजी ज़िंदगी जे बारे में सोच। घणो ई मूं सब्र कयो आहे ऐं तुंहिंजे करे ज़हर जा वॾा पी चुको आहियां।
हाणे न सुराब, हाणे न। मूं मां का बि रहम जी उम्मीद न रखिजांइ का बि रहम जी उम्मीद। वारिस खान, न मूं तो में अॻ में उमेद रखी न हाणे उमेद रखा थो। तूं पंहिंजे ज़ुल्म जी इंतहा ते हलियो वञ। हिन जिस्म में अञा तुंहिंजे ज़ुल्म बर्दाश्त करण जी सघ आहे। न सुराब न, तूं हाकिम खान जी हिकु ॾह बि कोन पचाए सघंदे। ऐं इन करे मां तोखां आख़िरी दफ़ो पुछां थो। मुंहिंजो पहिरियों ऐं आख़िरी इहो ई जवाबु आहे, इहो ई। छा तोखे मौत खां ख़ौफ़ नथो थिए? मौत जंहिं ॾींहुं लिखियलु हूंदो उन ॾींहुं ईंदो, उन खां टिजण छाजो? वारिस खान हिन जी क़बर अॼु राति ई खुराए छॾी ऐं अहिड़ी त जॻह ते हिन खे हली दफ़न कयूं जो माइटनि खे जूं हॾियूं बि नसीब न थियनि। सोचे वठ सुराब, सोचे वठ। अॼोकी राति तोखे मोहलत आहे। जेकॾहिं छोकिरी जो ॾसु न ॾींदे त हितां बची वापसि कोन वेंदे हितां बची वापसि। मूं सोचे छॾियो आहे, तव्हां सोचे अचिजो। सोहराब न आयो? चए पियो त अॼु वापसि अची वेंदुसि। हितां त बासलामत निकिरी वियो आहे न? पके ताईं मां ऐं महमूद छॾे आयासीं। ठीकु आहे, त पोइ अॻिते ख़तरो कोन अथसि, पहुची वियो हूंदो। हुकुम कयो, जेकॾहिं कमु आहे त असां हाज़िर आहियूं। वारिस खान ॾांहुं हलणो आहे, पर पहिरीं सोहराब अचे पोइ। अहिड़ी ॻाल्हि आहे छा दिलावर खान? पूरे ज़ोर सां हलिबो। आख़िरी चकर ॻाल्हियूं करे ॾिसूं था। जे ॻाल्हियुनि में ठहनि था त ठीकु, न त हिक ॿिए खे आज़माए ॾिसंदासीं। बाबा साईं, पोइ मूंखे छो था पोइ ते धिकींदा अचो? तोखे बि वठी हलिबो, पर पहिरीं सोहराब खे चुंडियो। सोराब जो खाल मां पाणे भरे ॾींदुसि। लाज़मी हुजे त हलूं वॾा। ठीकु आहे, त पोइ अॼो कोॾी सब्र कयूं था। भली हाकिम खान ऐं वारिस खान खे कुझु सोचण जो वक़्तु बि मिले। वॾा, जेकॾहिं उन्हनि खे सोचण जो मौक़ो ॾियो था त उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। बाक़ी सोराब खान जी खोटी असां पूरी करे वठंदासीं। बाबा साईं, मुंहिंजी सलाह वठो त अॼु ई निकिरी हलूं। हाकिम खान ऐं वारिस खान खे जेको सोचणो हूंदो उन्हनि अॼु ई सोचे छॾियो। अॼो कोॾी सब्र करण सां का क़यामत कोन थी अचे। जिते एतिरा ॾींहं सब्र कयो अथव, अॼो कोॾी बि गुज़री वेंदो। तव्हां बंदूकुनि खे तेल हणी छॾियो। जे सिधी तरह ठाह में अचनि था त ठीकु, न त आङुर टेड़ी करे गियो मूंखे बि कढण ईंदो आहे। अम्मी, बाबा ऐं अदा जो शक मुंहिंजे मथां कॾहिं बि ख़तमु कोन थींदो। इन जे करे मां पंहिंजी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। छा मां? तूं पंहिंजी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो करे छॾियो आहे? जी अम्मी, मां पंहिंजी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। कहिड़ो फ़ैसिलो? मां हिन घर खे अलविदा। न न मायरा, न। तोखे ख़बर आहे त तुंहिंजे इन कदम खणण सां हिन हवेलीअ जे मथां कहिड़ी क़यामत ईंदी? पोइ अम्मी, मां हिन क़यामत जे ख़ौफ़ खां पंहिंजी ज़िंदगीअ खे आज़ाब बणाए छॾियां? न अम्मी न, मूंखे बि जीअण जो हक़ आहे। अदा ऐं बाबा जे ज़िद अॻियां मां पंहिंजी ज़िंदगी क़ुर्बान कोन कंदसि। मायरा, मायरा ॿार नथी। तूं ॿुधाए अम्मा, मां छा कयां? सब्र। घणो वक़्तु गुज़री वियो आहे सब्र कंदे। अञा बि सब्र कर। हाकिम वारो फ़ैसिलो हिकु तरफ़ो थी पवे त पोइ अलाह कंदो तोसां बि भलो थी पवंदो। न अम्मा, हिन हवेली में मूंसां कॾहिं बि भलाई कोन थींदी। जेकॾहिं मूंखे ज़िंदगी गुज़ारणी आहे त मूंखे उन जे लाइ को क़दम खणणो पवंदो। जेकॾहिं इहो क़दम खई न त अञा बि वधीक सूरनि में अची वेंदी। केतिरा बि सूर ॾिसणा छो न पवनि, पर हिन हवेलीअ में मिलंदड़ आज़ाब खां वधीक कोन हूंदा। मां पंहिंजी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। बसि आख़िरी तव्हां सां सलाह पे कयूं।